वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा व हुव मुअमिनुन फलनुहयियन्नहु हयातन तय्यिबा वलनज्ज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मुझा मोहतरम दोस्तों भाइरो, अज जो प्रोग्राम इस्लाह मुआशरा के हवाले से असांजे दोस्तन पंहिंजे वॾनि जे ईसाले सवाब ख़ातिर ही प्रोग्राम मुरतब कयो आहे। दुआ है त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे हिन दुनिया में सही मुआशरे क़ाइम करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं उन सां गॾोगॾु अल्लाह तबारक व तआला असांजे दोस्तनि जे नियत मुराद मुताबिक़ उन्हनि जे वॾनि खे हिन क़ुरान जे तिलावत जो ख़ैरात जो सवाब उन्हनि खे पहुचाए। अज़ीज़ो, ही प्रोग्राम ही जलसा जेके थियनि था इहे हिन मुआशरे जे अंदरि जेके वधंदड़ बीमारियूं आहिनि उन्हनि जे रोकथाम जे लाइ इहे बंदोबस्तु कयो वञे थो, इहे प्रोग्राम कया वञनि था तां त जीअं उम्मत मरहूमा खे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो पैगाम पहुचे ऐं उम्मत मुस्लिमा अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे फरमान जे मुताबिक़ जीअं दुनिया में जूं अमल करे निकिरे। हिकिड़ा त उहे आहिनि जेके मदारिस में पढ़नि था, उहे त उतां पढ़ी करे निकिरंदा। ॿिया उहे आहिनि जेके वीचारा कारोबारी तबिको आहे ऐं पंहिंजे घर जे कमनि जे मसरूफ़ियात जे करे तालीम हासिल नथा करे सघनि। उन्हनि जे लाइ इहे प्रोग्राम कारआमद ऐं कारगर हूंदा आहिनि। असांजे उन्हनि मसरूफ़ दोस्तनि खे हिननि जलसनि में मौक़ो मिलंदो आहे अल्लाह जो क़ुरान ॿुधण ऐं पैगंबर जे फरमान जे ॿुधण जो। अल्लाह तबारक व तआला जी रहमत जेका है वह तमाम वसी आहे ऐं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम चइनि टोलनि जे निजात जो पाण
पंहिंजे फरमान मुबारक में ॿुधायूं त 4 टोला क़यामत जे ॾींहुं निजात हासिल कंदा। हिकिड़ा उहे जेके क़ुरान पढ़ण वारा, क़ुरान पढ़ाइण वारा, क़ुरान ॿुधण वारा। तव्हां असां अॼु जीअं हिते ॿुधण जे नियत सां आया आहियूं, उन्हनि खे बि ख़ुदा क़यामत जे ॾींहुं जन्नत में मोकिलींदो। ऐं चौथों उहे जेके अहले क़ुरान सां मुहबत करण वारा, केॾी रब जी रहमत वसी आहे ऐं क़ुरान पाक जो केॾो वॾो अल्लाह तबारक व तआला शान ऐं मर्तबो कयो आहे। इहो सॼो एज़ाज़ क़ुरान जो। क़ुरान पढ़ाइण वारो, क़ुरान पढ़ण वारो, क़ुरान ॿुधण वारो, क़ुरान वारनि सां मुहबत करण वारो, इन समूरनि खे ख़ुदा जन्नत ॾींदो। एॾी रब तबारक व तआला जी रहमत वसी आहे। अज़ीज़ो, हीअ जेके महफ़िलियूं आहिनि, इन्हनि में जेको बि ईंदो ख़ुदा जे रहमत खां ख़ाली न वेंदो। अल्लाह तबारक व तआला जी रहमत खई वेंदो, पंहिंजे बख़्श जो भाङो खई वेंदो, पर बशर्ते कि इंसान अमल जे नियत सां ॿुधे ऐं महफ़िल में वेहे। त जेकी कुझु अल्लाह जो फरमान ॿुधोसीं उन ते अमल कंदोसि, जेको रसूल जो फरमान ॿुधोसि उन ते अमल कंदुसि। इन माण्हूअ खे फ़ाइदो थींदो। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे अमली ज़िंदगी नसीब फरमाए। हिन मुआशरे जे अंदरि काफ़ी मर्ज़ ऐं काफ़ी बीमारियूं जन्म वठी रहियूं आहिनि। असां मुसलमाननि जे माहौल खे ख़राब करण जे लाइ यहूदी नसारो पंहिंजी अहिड़ी चोटी जो ज़ोर लॻाए थो। दीन दुश्मन कुवतूं तव्हां असां मुसलमाननि जे मुआशरे खे बिगाड़ण जे लाइ अलाए केतिरो सरमायो ख़र्च करनि था। इस्लामी तहज़ीब खे थस नस करण जे लाइ कुफरी ताक़तूं अलाए केतिरो पंहिंजो सरमायो, पंहिंजो इख़राजात करनि था पिया त जीअं मुसलमाननि मझूं इस्लामी तहज़ीब ख़तमु थिए। पर असांजे हिन बरे सग़ीर में उलमा जो किरदार मदारिस जो ॼार विछाए छॾियो अथऊं। ऐं उन खां बाद में वरी ही प्रोग्राम मदरसनि में त जेके पर्दा त ठहंदा, हिन सां आम तबिके ते असर पवे थो। कोई वीचारो हारिया, कोई वीचारो मुलाज़िम आहे, कोई वीचारो किथे कमु करे थो, कोई वीचारो किथे कमु करे थो, को मज़दूर आहे, को कीअं आहे। पोइ उन्हनि खे वरी हिन महफ़िलुनि में फ़ाइदो थियो। इन अंदाज़ में बुछड़े माहौल जी रोकथाम थी रही आहे। इन अंदाज़ में त मुसलमाननि में बुछड़ो मुआशरो जन्म न वठे। एॾो वॾो बंदोबस्तु उलमाए किराम मुस्लिम उम्मत जे तहफ़ुज़ जे लाइ करनि था। असांजे बचड़नि खे तालीम इदारनि में मुफ़्त में ॾिनी वञे थी। अल्हम्दुलिल्लाह उते असांजा बचड़ा क़ुरान ऐं हदीस खां वाक़िफ़ थियनि था, पंहिंजे मिलत ऐं मज़हब ऐं शरई अहकामात खां वाक़िफ़ थियनि था। ऐं पोइ वरी ही प्रोग्राम जेके थियनि था, इहे जलसा आलम सगोरा वीचारा अचनि था, अची करे उम्मत मरूम खे अल्लाह जो क़ुरान ऐं नसीहत जूं ॻाल्हियूं ऐं हज़ूर जी हदीस ऐं उन खां पोइ आख़िरत जो फ़िक्र, क़ब्र जो अज़ाब, जहन्नम जी सख़्ती, अल्लाह तबारक व तआला जे रहमत जी जाए जन्नत, उन जूं ख़ुशख़बरियूं। तव्हां त मुसलमाननि जे अंदरि, उम्मत मुस्लिमा जे अंदरि
फिक्र आखिरत पैदा थे ऐं पंहिंजे कयल गुनाहनि ते निदामत पैदा थे ऐं जन्नत जी बिशारत जॾहिं ॿुधंदा त जन्नत जो शौक़ पैदा थिए ऐं अमल जे तरफ़ जीअं दिलि राग़िब थिए। जेके निमाज़ में सुस्ती करनि था जीअं उनखे निमाज़ जो शौक़ पैदा थिए। अॻियां रमज़ानुल मुबारक अचे थो। रमज़ानुल मुबारक जो महीनो त वरी तमामु वॾी शइ आहे। उन जे रहमतुनि ऐं फज़ीलतुनि ऐं बरकत जी ख़बर असांखे हिते कान्हे दुनिया में, पर जॾहिं इंसान दुनिया छॾींदो, जॾहिं पंहिंजे रब ॾे वेंदो, पोइ उनखे ख़बर पवंदी त रमज़ान जो महीनो छा हुयो। नफ़िल पढ़े त फ़र्ज़ जे बराबरि सवाब, जे फ़र्ज़ पढ़े त 70 फ़र्ज़ जे बराबरि सवाब। एॾो रमज़ान शरीफ़ जो महीनो वरी ख़ुदा वटि मुक़र्रब। इन महीने खे वरी एॾी वॾी फज़ीलत मिली। जीअं रमज़ान मुबारक जो चंड ॾिठो वेंदो आहे, अल्लाह तबारक व तआला जहन्नम जा दरवाज़ा बंदि कराए छॾींदो, बसि जन्नत जा दरवाज़ा खोलाए छॾींदो। इन महीने में जन्नत खे सिंगारियो वेंदो आहे। अल्लाह तबारक व तआला जे अफ़ ऐं दरगुज़र ऐं माफ़ीअ जो महीनो आहे ऐं उन्हनि खे ख़ुशख़बरी मिलंदी आहे फ़रिश्तनि जे तरफ़ां जेके रोज़ा रखनि था ऐं तरावियूं पढ़नि था। पाण फरमायो मन साम ईमान वहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम। जेको माण्हू ईमान कामिल सां, यकीन सादिक सां अल्लाह जो फ़र्ज़ सम्झी करे रोज़ा रखे थो, अल्लाह ताला जे अॻियां गुनाह अड़े माफ़ थो करे छॾे। बसि अज़ीज़ो, हिन उम्मत खे अल्लाह तबारक व तआला तमामु वॾा इनामात ऐं वॾा एहसानात ऐं रब जूं वॾियूं महिरबानियूं शामिल हाल आहिनि हिन उम्मत सां। अमल थोरो आहे, अजर तमामु वॾो आहे। हिकिड़ो रोज़ो रखें त 10 रोज़नि जे बराबरि सवाब। 30 रोज़ा रखें त 300 ॾींहंनि जे बराबरि सवाब। 300 ॾींहं, साल में कुल ॾींहं ई 360, साल में ॾींहं ई 360। अॼु 30 रोज़ा रखे थो त 300 ॾींहं रोज़नि जो सवाब मिलंदो। अवर जेकॾहिं 6 रोज़ा शवाल जा रखे थो, उन्हनि खे बि 10 सां ज़रब कयो 60 रोज़ा। माना सॼो साल रोज़ा रखे थो, सॼो साल रोज़ा ई रोज़ा, खाईंदो पींदो बि वठे, सवाब बि मिलंदो रहे। इहा आहे रब जी महिरबानी, इहा आहे रब जी अता। हिन उम्मत सां ख़ुसूसियत आहे इहा, अमल थोरो आहे, अजर तमामु कसीर आहे। पोइ बि इहो शैतान असां हज़ूर जे उम्मत खे अहिड़ो थो वर्गलाए, अहिड़ो थो ख़राब करे जो माण्हू उन ॾींहुं बसि रोज़े रखण जे लाइ केरु तयारी कोन्हे, क़ुरान जी तिलावत जे लाइ केरु तयारी कोन्हे। अज़ीज़ो, अल्लाह तबारक व तआला जे इन्हनि इनामात जो क़दुरु कयो। तव्हां असां बाना आहियूं रब जा ऐं असां अमल जा मोहताज आहियूं। हे असांजी दुनिया जी फाफड़ फूफड़ इहा कमु कोन ईंदी। फिलाणो ख़ान आहे, फिलाणो सरदार आहे, फिलाणो नवाब आहे, फिलाणो चौधरी आहे, फिलाणो साईं ॼाणे हे आहे, फिलाणो साईं आले रसूल आहे, फिलाणो पीरज़ादो आहे, फिलाणो पीर जो बच्चो आहे। दुनिया में आई, दुनिया में माण्हू उथंदा, हथ चुमींदा, साईं साईं कंदा, साईं बोतार अची वियो, साईं फिलाण अची वियो, टीर अची वियो। इहा दुनिया में आहे। आख़िरत में अल्लाह तबारक व तआला साफ़ अल्फाज़नि में हिन क़ुरान करीम जे ज़रिए ॿुधाए थो, फरमाई फ़ैज़ा नुफ़िख़ फ़िस्सूर फ़ला अंसाब बैनहुम यौमइज़िन वला यतसाअलून। जॾहिं सूर में फूकियो वेंदो, कंहिंखे कंहिंजो नसबनामो कमु कोन ईंदो, कंहिंजे खूनी रिश्तनि खे ख़ुदा कोन ॾिसंदो, कंहिंजे दुनवी बूद बाश खे कोन ॾिसंदो, कंहिंजे दौलत ऐं कंहिंजे हुस्न जमाल खे कोन ॾिसंदो।
फमन सकुलत मवाज़ीनुहु फउलाइकुमुल मुफ़्लिहून। अल्लाह ताला बाने जे अमल जो वज़न कंदो। अमल इहे आहिनि जेके दुनिया में अल्लाह ताला हुकुम करे थो। रोज़ो रखंदासूं त ख़ुदा वटि अॻिबासूं, निमाज़ पढ़ंदासूं त ख़ुदा वटि अॻिबासूं, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुकुमनि ते हली करे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे राज़ी कंदासूं त अॻिना अॻिबासूं। वरन त हीअ असांजी चमड़ी ऐं असांजी दमड़ी इहा कम जी कोन्हे ख़ुदा वटि। मथां कंहिंखे ख़ाम ख़्याली हुजे त मां तवंगर आहियां, मां हेॾो हसीन जमील आहियां, मां वॾे कुड़म कबीले वारो आहियां, मां वॾे राज भाग वारो माण्हू आहियां, मां वॾे हसब ऐं नसब ऐं ख़ानदान वारो माण्हू आहियां, इहे सभु हिते आहिनि भाई दुनिया में। दुनिया में माण्हू खे इज़त मिलंदी आहे। जेको हिते माण्हू वॾो माण्हू छड़ो फूशर में पूरो आहे न, मां सरदार आहियां, मां नवाब आहियां, मां ख़ान आहियां, मां चौधरी आहियां, मां फलाणो आहियां, मां फलाणो आहियां, मां हाकिम आहियां, मां हुकुमरान आहियां, मां सिंह चवाणी, इहा सभु हिते दुनिया में रहा। क़यामत जे ॾींहुं इहो माण्हू जेको अॼु तकबर में पुर आहे, ख़ुदा जे दर ते सजदो नथो करे, अल्लाह जे हुक्म खे पूरो नथो करे, अॼु उनजे दिमाग़ में भूसो भरियल आहे तकबर जो, गुरूर जो, क़यामत जे ॾींहुं इन्हीअ माण्हू खे अल्लाह तबारक व तआला चवंदो ज़ुक़ इन्नका अंतल अज़ीज़ुल करीम, चख जहन्नम जी बाहि जो मज़ो। तोखे दुनिया में इज़त ॾींदा हा माण्हू, तोखे तुंहिंजी दुनिया में इज़त कई वेंदी, तोखे पीर पीर चवंदा, साईं साईं चवंदा, तोखे सरदार चवंदा हा, तोखे नवाब चवंदा हा, तोखे ख़ान चवंदा हा, तोखे दुनिया में वॾी इज़त मिलंदी हुई। इन वॾाई में अची करे मुंहिंजे दर ते कोन झुकियो हुई, इन वॾाई में अची करे रोज़ो कोन रखियो हुई, इन वॾाई ऐं मग़रूरी में अची करे दीन तां हथ खणी वए, शरीयत जी ताबेदारी न कये, पंहिंजी मर्ज़ी हलाई है। ज़ुक़ इन्नका अंतल अज़ीज़ुल करीम, चख जहन्नम जी बाहि जो मज़ो, जो तुंहिंजी दुनिया में इज़त कई वेंदी। अॼु चख चख बाहि जो मज़ो चख। क़ुरान खोले ॿुधाए थो, हे क़ुरान तव्हां सां ॾियो आहे बाबा, वाणियुनि ॾे कोन आयो आहे, यहूदियुनि नसारनि ॾे कोन आयो आहे, ग़ैर मुस्लिमनि ॾे कोन्हे मुस्लमाननि ॾे आयो आहे। अल्लाह कलमे वारनि खे चवे थो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐं ईमान वारो, क़ुरान खे मञे त ईमान नसीब थियुसि न, रसूल खे मञे त मोमिन थियो न, अल्लाह जे वहदानियत खे, हिकिड़ाई खे, हुनजी किबरियाई खे मञे त मोमिन थियो न, जन्नत ऐं जहन्नम खे, मरण खां पोइ ॿीहर उथण खे, हिसाब किताब खे, रब जे अॻियां हाज़ुरी खे मञे त मोमिन थियो न। हाणे इन मोमिन खे ख़ुदा फरमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ईमान वारो, मोमिनो, कलमे पढ़ण वारो, उदखुलू फिस्सिल्म काफ़ा, तव्हां त इस्लाम में पूरे जा पूरा दाख़िल थियो न। तव्हां छो था हराम खाओ, तव्हां छो था व्याज खाओ, तव्हां छो था न्याणियूं विहारियो, तव्हां छो था इहे फ़हाशी जा उरियानी जा कम कयो, तव्हां छो ईअं दुनिया में काहे पिया हो, बि दीन खां नफ़रत, शरीयत खां नफ़रत, तव्हां छो नथा रोज़ा रखो, तव्हां छो नथा निमाज़ूं पढ़ो, तव्हांखे छा थियो आहे? क़ुरान ते वाणियो बि न हले, क़ुरान ते मुस्लमान बि न हले, त पोइ क़ुरान वञे काॾे? हे अल्लाह जो क़ुरान खोले खोले ॿुधाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू उदखुलू फिस्सिल्म काफ़ा। अल्लाह साईं ईमान वारे खे पैगंबर जहिड़ो रहबर अता फरमाए, क़ुरान जहिड़ी तालीम अता फरमाए। हाणे ईमान वारे खे ख़ुदा फरमाए थो त तोखे पैगंबर जी रहबरी में हलणो आहे, रहनुमाई में हलणो आहे, क़ुरान जी इत्तिबा करणी आहे। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे फरमान जे मुताबिक़ गैर मुस्लिम भी ना हले, मुसलमान भी ना हले, तो छा बचो असांजो? मुसलमान भी हराम खाए, वाणे भी हराम खाए, हो भी व्याज खाए, हो भी व्याज खाए, हो भी जुल्म करे मुआशरे में, हो भी जुल्म करे, फर्क छा थियो? अल्लाह जे खल्क ते रहम, इरहमु मन फिल अर्ज़ यरहमुकुम मन फिस समा। हज़ूर फरमाईंदा तव्हां जेकॾहिं ज़मीन वारनि ते रहम कंदो तो ख़ुदा आसमान वारो तव्हां ते रहम कंदो। फरमायो मल्लम यरहम सगीरना वलम युवक्किर कबीरना फलैस मिन्ना। हज़ूर जी तालीम आहे, हज़ूर जी। अल्लाह से जंहिंखे असां ॾे रहबर करे मोकिलियो आहे उहो चवे थो, फरमाए त इहो मुंहिंजो उम्मत मुंहिंजो न आहे जेको नंढनि ते रहम नथो करे।
ऐं वॾनि जी इज़त नथो करे, इहो मुंहिंजो उम्मत मों ई न आहे। अज़ीज़ो, हिकिड़ा तव्हां असांजा बच्चा त पढ़ी करे सुधरंदा, ऐं तव्हां असांजे सुधरण जी जाइ तव्हां असां ॿुधूं था हिननि जलसनि जे ज़रिए तव्हां असांजे तबियत में तब्दीली इहे शयूं हे महफ़िलियूं आणींदियूं, ये महफ़िलियूं बि ॿुधूं, क़ुरान बि ॿुधूं, जलसा बि ॿुधूं, पोइ बि व्याज असांजो चोटी ते हुजे, पोइ बि रहम न अचे, पोइ बि ज़ुल्म जी बाहि ॿारे छॾियूं, पोइ बि नाहक कंदा वठूं, पोइ बि बना सोरींदा वठूं, पोइ छा फ़ाइदो हिन जलसे में अचण जो, ॿुधण जो, वेहण जो फ़ाइदो छा आहे? त असांजे इस्लाह जो सबबु इहे आहिनि न। हिकिड़ा त मदरसनि में पढ़ी करे उते सुधरंदा, ॿिया वरी असां जेके हिते ईंदासीं, जेके वरी उमिरि जा थी वियासीं, मदरसनि में पढ़ण जेतिरी फ़ुर्सत न मिली, त उहे इतां असां ॿुधी सुधरंदासीं न, इतां ॿुधी करे पंहिंजे ज़िंदगी में तब्दीली आणींदासीं। अॼु वाइदो कयो त इंशा अल्लाह रमज़ान जा रोज़ा रखंदासीं, क़ुरान जी तिलावत कंदासूं, निमाज़ पढ़ंदासूं, हराम जे वेझो न वञिबो, पराए हक़ जे वेझो न वञिबो। हिन महफ़िल में अचण जो फ़ाइदो इहो। आलम वीचारा वक़्तु कढी अचनि था, अलाए को काथों हलंदो, को काथों हलंदो, को काथों हलंदो, हर को वीचारो तकड़ में अब मां वञा थो, मां वञा थो, मां वञा थो। असांखे जेके ॿुधाइण अचनि था असांजा हाल उहे ई साॻा लाटू साॻा चुग, त पोइ फ़ाइदो छा? पोइ हिन आलमनि खे तकलीफ़ छो ॾिनीसे? हिननि जो हे भतु कहिड़े कम जो? अल्लाह फरमाए थो, इन हाज़ल क़ुरान यहदी लिल्लती ही अक़वम, बेशक ही क़ुरान अथव जेको तव्हांखे सौ रस्तो मुहैया कंदो, इहो क़ुरान अथव जेको तव्हांजी रहनुमाई कंदो। अल्लाह फरमाए थो, इन हाज़ी तज़किरतुन, हलण त असांजो कमु आहे न, क़ुरान ते हलणु असांजो कमु आहे, क़ुरान खे ॿुधी करे अमल करणु असांजो कमु आहे। अल्लाह फरमाए थो, बाना तोखे पंहिंजो कसब कमु ईंदो, लाहा मां कसबत वल या मक्तसबत। ही क़ुरान सरापा हिदायत जो किताब तव्हांजे लाइ असां करे मोकिलियो आहे ईमान वारनि जे लाइ, पर इन किताब ते हलणु असांजो कमु आहे, कसब असांजे हथ में ख़ुदा रखी छॾियो। अल्लाह फरमाए थो, ही न कर, ही न कर, ही न कर, ही न कर, ही शयूं कर, हे शयूं कर, ऐं असां उते मुड़ूं ई कोन। कसब त उबतड़ कयोसीं न, ॿुधूं ऐं कमु कयूं ई कोन। अल्लाह फरमाए थो, हराम न खाओ, असां वरी ड्रियो पटियूं ईअं हराम जे पासे ॾे। अल्लाह फरमाए थो, ला तक़रबू माल यतीम, यतीम जे माल जे वेझो न वञो, माना यतीम सां ज़्यादती न कयो, यतीम जो जेको हक़ आहे उन यतीम खे ॾियो। असां यतीम जा माल खाधी वेठा हुजूं, उहो क़ुरान पाक झले ऐं असां न मुड़ूं, उहो फ़ाइदो कान थींदो। अल्लाह फरमाए थो, ला तक़रबू ज़िना, ज़िना जे वेझो न वञो, ऐं असांजो ॾींहुं राति बुराई में गुज़रे, पोइ छाजो फ़ाइदो थींदो? कसब असांजे हथ में आहे न, कसब कंदासूं त मुड़ंदासूं, हराम खोरी खाऊं त ख़ुदा वटि फ़ाइदो थींदो न। माण्हू हराम में बुॾो पियो हुजे, हराम खोरी में हलंदो वते, छड़ो ॿुधी ऐं हेॾो ॿुधी हेॾो कढी छॾे, कहिड़े कम जो? अल्लाह फरमाए थो, हे क़ुरान तव्हां ॾे मोकिलियो अथसि, इन हाज़िही तज़किरतुन, हे क़ुरान नसीहत, फमन शाअ इत्तख़ज़ इला रब्बिही सबीला, पोइ तव्हां मुंहिंजो जेको चाहे त रब जो रस्तो वठे, पंहिंजो फ़ाइदो अथव। जेकॾहिं रब जो रस्तो वठंदो पंहिंजो फ़ाइदो अथसि। अल्लाह फरमाए थो, जेकॾहिं मुंहिंजे फरमान ते न हलियो ऐं हिन क़ुरान खे ॿुधो अणॿुधो करे छॾियईं, ऐं सॼी ॼाण जे बावजूदि पोइ बि हिन खां अमल कोन थियो, त पोइ रब साईं फरमाए थो, इन आतदना लिज़ालिमीन नारा, पोइ अहिड़नि जे लाइ असां जहन्नम जी बाहि बि तयारु करे छॾी। पोइ क़यामत जे ॾींहुं इंसानु रड़ियूं कंदो, दाऊं कंदो, जहन्नमी रड़ियूं कंदा, दाऊं कंदा। क़ुरान फरमाए थो, रबना अखरिजना मिना, अल्लाह असांखे हिन मूं कढ, हिन मूं त कढ, हिन मूं त कढ। हिते त असांजी का हिकिड़ी साथ, हिकिड़ी घड़ी बि का सुख जी नथी गुज़रे, रब असां त फाथा। अल्लाह फरमाए थो, अड़े ॻाल्हि त ॿुधो, अलम तकुन आयाती तुतला अलैकुम, दुनिया में मुंहिंजूं आयतूं तव्हांखे कोन पढ़ी ॿुधायूं हुयूं, उते खरमस्तियूं कंदा हुयो, क़ुरान तव्हांखे ॿुधायो वियो, क़ुरान जे वेझो ई कोन हुयो। हाणे हिते रड़ियूं कयो था, दाहूं कयो था, रबना अखरिजना मिना, रबना अखरिजना मिना। उहे दुनिया में तव्हांखे अकुल न आयो,
दुनिया में पंहिंजा पेर न संभालियव, हाणे हिते अची करे जंहिंमहिल दीदा दानिस्ता आमदन ॼाणी वाणी मुंहिंजे फरमान खे पुठी ॾिनव, शरीयत खे पुठी ॾिनव, अहकामात इस्लामी खे शरीयत खे पुठी ॾिनव, हाणे जंहिंमहिल हिते अची करे सज़ा जे घर में पिया आहियो, हाणे चओ था रब्बना अखरिजना मिना रब्बना। कुझु तव्हांखे पंहिंजो ज़मीर को जाॻेव थो? अल्लाह ताला उन्हनि खे चवंदो जहन्नम में, उते मुर्दा कोन हुयो, हिन जो माल बि खा, हिन जो माल बि खा, हिन जो बनो सोर, हिन जो लोड़ो लताड़, हिन जे घर जी असमत लुट, उते मुड़ियो दुनिया में। हाणे जंहिंमहिल आया हो हिते, हाणे चवंदा रब्बना अखरिजना मिना, अल्लाह असांखे कढो, अल्लाह असांखे कढो। रब फरमाईंदो न काल लखसउ फिहा वला तुकल्लिमुनी, छाई पायो जहन्नम जे अंदरि मूंसां न ॻाल्हायो। बसि अल्लाह कावड़िजी वेंदो उन्हनि ते, नाराज़ थी, छाई पायो जहन्नम जे अंदरि मूंसां न ॻाल्हायो, कहिड़े मुंहं सां मूंसां ॻाल्हायो था? जॾहिं तव्हांखे मां क़ुर ॾिनो हो, जॾहिं तव्हांखे ॿुधाइण वारनि ॿुधायो, जॾहिं तव्हांखे दुनिया जी ज़िंदगी मिली, तव्हांखे झलींदा रहियासीं त अड़े हीअं न कयो, हीअं न कयो, हीअं न कयो, तव्हां न मुड़ियो हराम खोरी खां, पंहिंजे फ़ाहिशी ओरियानी को न मुड़ियो, पंहिंजे नफ़सानी सदुनि खे पूरो कयो, उते मुंहिंजे हुक्म खे ॾिठो। हाणे जजदा चओ था त रब असांखे कढो, रब कढो। दुआ कयो त अल्लाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता करे। क़ुर त सची ॻाल्हि आहे, खोले खोले असांखे सभु कुझु ॿुधाए थो, पर असांजो अंदरि अहिड़ो निठर थी वियो आहे जो सभु कुझु ॿुधण जे बावजूदि पोइ बि नफ़्स सट भरे थो। चोर कुतो जेको लिको बीठो हूंदो आहे न, उहो सट भरींदो आहे, सट पाए अची चक वणंदो आहे। ईअं असां वारो नफ़्स बि बसि इहे अखियां न अखि बसि का शइ ॾिसंदी, बसि नफ़्स सट भरींदो। पेर ओॾे पंधु कंदा, हथ उहो कमु कंदा, जारे नफ़्स सट भरींदो। अल्लाह फरमाए थो वमन यूक़ शुह नफ़्सी फौलाइक हुमुल मुफ़्लिहून। ॾिसो क़ुर केॾो खोले ॿुधायो। रब साईं फरमाए थो जंहिं पंहिंजे पाण खे इन नफ़्स जे सट खां बचायो न, उहो जारे नफ़्स सट ॾेसि। इहा नफ़्स में इहा उभरे थी न, नफ़्स चाहे थो न बसि हीअ शइ कयां। जेको इन नफ़्स जे सदुनि खां ख़्वाहिशातुनि खां जंहिं पाण खे बचायो, बसि इहे कामयाबु। अल्लाह फरमाए थो इहे कामयाबु। इन जे करे त क़ुर फरमाए थो त जॾहिं बि तव्हां अखियुनि सां का शइ ॾिसो ऐं जॾहिं तव्हांखे निहारणो न आहे त पोइ पंहिंजे अखियुनि खे झुको कयो। कुल लिल मुमिनीन यग़ुज़्ज़ू मिन अबसारिहिम, ऐं नबी मोमिननि खे चओ त पंहिंजे नज़रनि खे झुको कर, झुको कर। नज़र पहिरियों तीर आहे, ठका वञी कंदी आहे। पोइ जॾहिं माण्हू नज़र विझंदो आहे त पोइ दिलि में परेशानी पैदा थींदी आहे, पोइ नफ़्स सट भरींदो आहे त जेकर हीअं कया, जेकर हीअं। दुआ कयो त अल्लाह ताला असांखे क़ुर ते अमल ऐं पैगम्बर जे फरमान ते अमल अता फरमाए। शाह साहिब जन अची विया आहिनि, तफ़सीली वाइज़ उन्हनि जो थींदो। अल्लाह ताला तव्हां असां समूरनि खे, कलमे वारनि खे, हज़ूर जे उम्मत खे अल्लाह तबारक व तआला बेराह रवी खां बचाए, सिधो रस्तो नसीब फरमाए। अल्लाह ताला असांजे हिननि जलसनि खे हिदायत जो ज़रियो बणाए। जन इंतज़ाम कयो आहे उन्हनि जे लाइ अल्लाह ताला हिन जलसे खे दारनि जे निजात जो सबबु बणाए ऐं उन जे वॾनि खे बि क़बरनि में सवाब पहुचाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।